व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। इहा आख़िरी आयत हुई जेका अरफात जे मैदान जे अंदर नाज़िल थई। इन आयत जे नाज़िल थियण खां पोइ पाण अरफात जे मैदान में जेको डिघो ख़ुतबो ॾिनाऊं उन में पाण फरमायाऊं त लअल्ली ला अराकुम बाद आमी हाज़ा। फरमायाऊं त शायद हिन साल खां पोइ मुंहिंजी अव्हां सां मुलाक़ात न थिए, छो त मुंहिंजे अचण जो गर्ज़ दीन खे कामिल करणु हो। ऐं अॼु जेका आयत नाज़िल थई आहे तंहिंमां मालूम थियो त मुंहिंजो प्रोग्राम पाए तकमील ते पहुची चुको आहे। हाणे आउं सम्झां पियो त परवरदिगार आलम मूंखे पाण वटि घुराए वठंदो। चुनाच इन आयत जे नुज़ूल खां पोइ 6 महीननि जे अंदरि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन दुनिया खे छॾे पंहिंजे परवरदिगार आलम सां अल्लाह जे ज़ात सां मुलाक़ात कई। इहा आख़िरी आयत हुई क़ुरान करीम जी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज्जतुल वदा खां पोइ मदीने शरीफ मोटी आया। सहाबा किराम जी जमात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां वेठी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मजलिस उन्हनि सां थी रही आहे। उन वक़्त में सहाबा किराम चवनि था त इज़ जा रजुलुन, ओचितो इन मजलिस में हिकिड़ो मर्द आयो। शदीद बेयाज़ सियाबे व शदीद सवाद शार। कपड़ा उन जा बिल्कुलु सफ़ेद हुआ ऐं वार उन जा निहायत कारा हुआ। कपड़नि ऐं वारनि मां ला योरा अलैहि असरु सफ़र, सफ़र जा निशान उन ते मालूम न थिए थिया। छो त जेकॾहिं मुसाफ़िर हुजे हा, परे खां अचण वारो हुजे हा त कपड़ा मेरा हुजनि हा, ॾाढ़ी या मथे में लट हुजे हा। हिते न का मथे ऐं ॾाढ़ीअ में लट हुई, न को कपिड़े ते को दाग हो। कपिड़नि मां मालूम पिए थियो त ॼण त कंहिं घर मां गुस्ल करे हींअर अची मजलिस में वेठा आहिनि। पर वला यारिफ़हु मिन्ना अहदुन, सहाबा किराम ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े हिन खे सुञातो न थिए त केरु आहे। न सुञाणण मां मालूम पिए थियो त मुसाफ़िर आहे। कपिड़नि ऐं वारनि मां मालूम पिए थियो त ॻोठाई आहे। सम्झ में आई ॻाल्हि। मुतज़ाद क़िस्म जे सिफ़ात सां इहो शख़्स पैगंबर जे अॻियां आयो। सम्झ। फ़अस्नद रुकबतैहि, गोॾा भञी अची वेठो। गोॾा भञी वेहण मां मालूम थियो त बाअदब इंसान आहे जंहिंखे पैगंबर जे मजलिस जे आदाब खां वाक़िफ़ियत आहे। फ़अस्नद रुकबतैहि इला रुकबतैहि, गोॾा पंहिंजा घिसकाए नबी साईं जे गोॾनि सां लॻायाई अची। इन मां मालूम थियो त आदाब नबूवत खां वाक़िफ़ कोन्हे। छो त माण्हू हमेशह कंहिं उस्ताद खां या कंहिं वॾे बुज़ुर्ग खां या अल्लाह जे रसूल खां परे थी वेंदो आहे। हिन पंहिंजा गोॾा जेके आहिनि से लॻाए छॾिया। गोॾनि भञी वेहण मां मालूम पिए थियो त बाअदब आहे। गोॾा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गोॾनि सां मिलायाई। इन मां मालूम पिए थियो त बेअदब आहे। हिनखे आदाब मां वाक़िफ़ियत कोन्हे। व वज़ा यदैहि अला फ़ख़िज़ैहि, पंहिंजा ॿई हथ पंहिंजे राननि ते रखियाई। इन मां मालूम थियो त अदब वारो आहे। कॾहिं इहे हथ पंहिंजे राननि ते न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे राननि ते रखियाई। वक़ाल या मुहम्मद अख़बिरनी अनिल इस्लाम, वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां सुवाल कयाई, नालो वठी। नाले वठण मां मालूम अचे थियो त शरीयत खां वाक़िफ़ कोन्हे। छो त उस्ताद या मुर्शिद या वॾो माण्हू या बुज़ुर्ग तंहिंखे लक़ब सां पुकारबो आहे, नालो वठी कोन सॾिबो आहे। हिन नालो वठी अची सॾु कयो। थोरो सम्झो पिया। नालो वठी अची सॾु कई। इन मां मालूम थियो त आदाब खां वाक़िफ़ कंहिं क़िस्म जो कोन्हे। वरी सुवाल कई, तंहिंमां मालूम थियो त मसालो मालूम कोन्हे। नबी साईं जॾहिं जवाब ते ॾिनो तॾहिं चई सदक़त, तो जवाब ठीकु ॾिनो आहे। सहाबा किराम फरमायो फ़अजिबना लहू यसअलुहु व युसद्दिक़ुहु, चई असीं सभु हैरत में हुआसीं त सुवाल बि करे पियो ऐं तस्दीक बि करे पियो। सुवाल करणु न ॼाणण जी निशानी आहे, तस्दीक करणु ॼाणण जी निशानी आहे। त मसालो पहिरीं मालूम हो।
मुतज़ाद क़िस्म जूं सिफ़ात कपिड़े ऐं वारनि खे ॾिस त मालूम थियो त ॻोठा ई आहे, न सुञाणण खे ॾिस मालूम थियो त परदेसी आहे, गोॾा भञी वेहण खे ॾिस मालूम थियो बाअदब आहे, गोॾा नबी साईं जे गोॾनि सां मिलाए छॾियईं मालूम थियो त आदाब नबूवत खां वाक़िफ़ कोन्हे, नालो वठी सॾु कई मालूम थियो त अणपढ़ियल ऐं ॼट आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुवाल जो जवाब पे ॾिनो त तस्दीक कई मालूम थियो त हीअ आलिम आहे जेके मसाला पहिरीं मालूम था अची थियनि। सम्झ न मुस्नद अहमद जे अंदरि ऐं फतहुल बारी जे अंदरि हाफ़िज़ इब्न हजर लिखियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त वल्लज़ी नफ़्सो मुहम्मदिन बियदिही मा जाअनी क़त्लो इल्ला व अरफ़्तहु इल्ला अन तकून हाज़िहिल मर्रा, फरमाई त कसम आहे परवरदिगार आलम जो ही शख़्स जॾहिं बि मूं वटि आयो तॾहिं मूं उनखे सुञातो ऐं पछाड़ी हिन वक़्त में मूंखे बि पतो न पियो त हीउ अचण वारो केरु आहे। हुज़ूर जिन फरमायो त मूंखे बि पतो न पियो त हीउ अचण वारो केरु आहे, इहो हो केरु हो हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जेको हिन खां अॻु में 23 साल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते वही खणी ईंदो हो, वही पूरी थी चुकी आहे, आख़िर में आयो आहे, इहा आख़िरी मजलिस जिब्राईल जी आहे ऐं अहिड़ियूं मुतज़ाद क़िस्म जूं सिफ़ात क़ाइम अची कई जो को बि उन जे मुतालिक़ राय क़ाइम न करे सघे, हता उहो अल्लाह जो रसूल जंहिं वटि 23 साल वही खणी आयो तंहिं बि चयो त मूंखे पतो कोन पियो त हीउ केरु आहे। इन में तंबीह हुई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त इख़्तियारात ऐं इल्मु ख़ासि अल्लाह जो थो अची बणिजे, जेको शख़्स 23 साल तोसां मुलाक़ात कंदे रहियो पछाड़ी में तूं उनखे सुञाणी बि न सघे त केरु आहे। वल्लज़ी नफ़्सो मुहम्मदिन बियदिही मा जाअनी क़त्लो इल्ला व अरफ़्तहु। बहरहाल उन 4 सुवाल कया, पहिरियों सुवाल ईमान जे बारे में, ॿियो सुवाल इस्लाम जे बारे में, टियों सुवाल एहसान जे बारे में ऐं चौथों सुवाल क़यामत जे बारे में। सम्झे, इहे 4 सुवाल हुन पैगंबर खां कया त ईमान छा आहे, इस्लाम छा आहे, एहसान छा आहे ऐं क़यामत कॾहिं क़ाइम थींदी। ईमान ऐं इस्लाम जो पाण में ताल्लुक़, ईमान रूह आहे, इस्लाम उन जी सूरत आहे, ईमान ॿिज आहे ऐं वण जी पाड़ आहे, इस्लाम उन जूं टारियूं आहिनि। ईमान लिकल शइ आहे, इस्लाम खुली शइ आहे। ईमान नालो यकीन जो आहे जंहिंजो मरकज़ क़ल्ब आहे ऐं इस्लाम नालो नमाज़ ऐं रोज़े जो आहे जंहिंजो ताल्लुक़ इन जवारे ऐं उज़वनि सां। सम्झे, इहे 2 ॻाल्हियूं, पहिरीं ईमान जे मुतालिक़ सुवाल, तंहिंखां पोइ इस्लाम जे मुतालिक़ सुवाल ऐं टियों सुवाल जेको आहे सो एहसान जे मुतालिक़ हो। एहसान जी माना उहो पेट्रोल जेको इंसान जे वजूद में हुजे जंहिंजे करे शरीयत जे पटड़ी ते उनखे हलण आसान थी पए, उमूर शरई उन वटि उमूर तबई थी पवनि। सुबुह जो तव्हां उथियो था, चांहि जी तव्हांखे ॿाड़ थिए थी, गर्मी जे मौसम में थधी शइ जी तव्हांखे ॿाड़ महसूस थींदी आहे, सर्दी जे मौसम में गरम शइ जी तव्हांखे ज़रूरत महसूस थींदी आहे, मानी जे वक़्त ते तव्हां दुकान छॾे घर वेंदा आहियो मानी खाइण वारे वक़्त में, इहे थिया उमूर तबई। मानी जी ज़रूरत, पाणी जी ज़रूरत, कपिड़े ऐं गंदी जी ज़रूरत, आराम जी ज़रूरत आहे। पर जेकॾहिं नुमाज़ जे वक़्त में नुमाज़ जी ॿाड़ न थी आहे, रोज़े जे वक़्त में रोज़े जी तबियत में शौक़ु पैदा न थियो आहे, तिलावत वारे वक़्त में तिलावत जो शौक़ु पैदा न थियो आहे, त इहो ईमान कमज़ोर ईमान आहे, इहो कामिल ईमान न आहे। उमूर तबई जी त इंसान खे ज़रूरत थिए थी, बाक़ी उमूर शरई जे तरफ़ इंसान जो कंहिं क़िस्म जो तवजो न हुजे। त बहरहाल पहिरियों सुवाल हो ईमान जे मुतालिक़, ॿियो सुवाल हो इस्लाम जे मुतालिक़। ईमान रूह आहे, इस्लाम उन जी हिकिड़ी सूरत आहे। चई मल ईमान हो, ऐं मोहम्मद ॿुधाए त ईमान छा आहे। फरमायूं त अन तोमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रसूलिही वल यौमिल आख़िर। सम्झ, जेके मौलवी आहिनि तिन खे ॿुधायां त जिब्राईल जो सुवाल ईमान जे माहियत जे बारे में कोन हो, ईमान जे मुतअल्लिक़ात जे बारे में हो। सम्झ, त कहिड़ियुनि शयुनि ते ईमान आणणु ज़रूरी आहे। फरमायूं त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अन तोमिन बिल्लाह, अल्लाह जी ज़ात ऐं अल्लाह जे सिफ़ात ते ईमान आणणु, यकीन करणु त नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अल्लाह जी ज़ात आहे, ख़ालिक़ ऐं राज़िक़ इहा फ़क़ति कंहिंजी ज़ात आहे, चओ अल्लाह जी ज़ात आहे। इहो थियो ईमान ऐं यकीन। सम्झनि, जंहिंखे अक़ीदो चइबो आहे। अक़ीदे जी माना दिलि में
इहा ॻाल्हि रख त नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अल्लाह, ख़ालिक ऐं मालिक अल्लाह, पोइ एॾी मज़बूत ॻंढ ॾे जेका ढड़ी कंहिं क़िस्म जी न थिए। अक़ीदे जी माना हूंदी आहे ॻंढ, इहा मज़बूत ॻंढ हुजे, ढड़ी न थिए। थोरी ढड़ी थी वई त ईमान ख़तम थी वियो, शक अची वियो। पोइ ईमान छा थी वियो चओ, ख़तम थी वियो। जॾहिं तो दिलि में इहा ॻंढ मज़बूत ॾेई छॾी त नफ़ो ऐं नुक़सान फ़क़ति कंहिंजे हथां चओ, अल्लाह जे हथां चओ, कंहिंजे हथां। पोइ हुन दर ते वेह, हूअ खाक चटे, फलान अची कहे त ॻंढ ढरी थी वई, ईमान तो वारो वही वियो, हाणे ठलो पियो हले। ॻाल्हि सम्झ में आई? पहिरीं पहिरीं ईमान इहो आहे, अंतो मिन बिल्लाह, अल्लाह जे ज़ात। हाणे अल्लाह छा आहे? हज़रत जुनैद बगदादी खां पुछूं त रब्बुल आलमीन जी सुञाणप कराए, तारुफ़ कराए त परवरदिगार आलम आहे छा। चई ॿेड़ीअ में सुवार हुजे, तूफ़ान लॻे, ॿेड़ी जा पाटिया जेके आहिनि से निकिरी वञनि, लहरनि जे विच में अची वञे, कॾहिं टुॿी हेठि कॾहिं टुॿी मथे। चई उन वक़्त में तोखे बचण जी उमेद आहे या कोन्हे? चई उमेद अथमि त मन इहे लहरूं कंहिं किनारे सां पहुचाइनि, तंहिंखां पोइ ॿाहिरि निकिरी बची वञा। चई हाणे मसालो तोखे सम्झ में आयो, अल्लाह उनखे चइबो आहे जेको इंसानी उमेदनि जो आख़िरी सहारो हुजे। छा हुजे चओ? इंसानी उमेदनि जो छा हुजे? आख़िरी सहारो हुजे। जिते असबाब ख़तम थी चुका आहिनि, माइट सम्झनि, डॉक्टर जवाबु ॾेई चुका आहिनि त तुंहिंजो इलाज मर्ज़ जेको आहे सो ला इलाज आहे, पुट जवाबु ॾेई चुका आहिनि पीउ खे त असांजे खीसे में इहो पैसो कोन्हे जो तुंहिंजो इलाज करे चुकूं। ज़ाल जवाबु ॾेई चुकी आहे त ख़िदमत जी हाणे मूं में ताक़त कंहिं क़िस्म जी न रही आहे। डॉक्टरनि मायूस करे छॾियो, औलाद हथ कढी बीह रहिया, ज़ाल परे थी बीह रही। हाणे घर में खटोले में जंहिंजे आसरे ते पियो आहे, उहो आसरो फ़क़ति अल्लाह जे ज़ात जो आहे। उमेदनि जो आख़िरी सहारो कंहिंजी ज़ात आहे चओ? अल्लाह जल जलाल जी ज़ात आहे। सम्झ, इहो कानून खणी दुनिया जे अंदरि ॻोल्ह त आख़िरकार केरु थी सघे थो माबूद। माबूद जी तलाश इंसान जी हिकिड़ी फितरी शइ आहे। माबूद जी तलाश इंसान जी हिकिड़ी फितरी शइ आहे। हिंदू आहे, उनखे माबूद खपे। भील आहे, उनखे माबूद खपे। मुस्लमान आहे, उनखे माबूद खपे। छो त इंसान ते ॾुख ऐं सुख ईंदा आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, परेशानियूं ईंदियूं आहिनि। सभु कंहिंजे दिलि जी तमन्ना इहा हूंदी आहे त का अहिड़ी ज़ात हुजे जंहिंजे पनाह में अची तकलीफ़ूं हटाए बचा हासिल करियां। सम्झ त माबूद जी तलाश इंसान जी फितरी शइ हूंदी आहे। इंसान इन शइ जे तलाश में हूंदो आहे। पर इहा जुदा ॻाल्हि आहे त तलाश में ग़लती लॻी वई। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो सिज आहे जेको पूरी काइनात खे रोशन करे बीठो आहे। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो गंगा ऐं जमुना आहे जंहिंजे पाणी जे करे ज़िंदगी वाबस्ता आहे, आबादियूं थियनि थियूं। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो बाहि आहे जंहिं ते ताम पचनि था, जंहिं न त असांजी ज़िंदगी रही कंहिं क़िस्म जी न सघिजे आहे। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो लात ऐं मनात आहे, ईसा ऐं मूसा आहे। इहे उमेदनि जो आख़िरी सहारो आहिनि। छो त असीं गुनाहगार आहियूं। अल्लाह जे ज़ात ताईं असांजी रसाई नथी थी सघे। डीसीअ ताईं रसाई त क्लारक खां सवाइ नथी थी सघे, त इन्हनि ताईं रसाई सम्झ न